अॼु असां वटि ॾाढा सुहिणा महिमान सां गॾु आहिनि। साईं वलीद शेख साहब असां सां गॾु आहिनि ऐं साईं इजाज़ तुर्क साहब असां सां गॾु आहिनि, साईं अयूब शेख साहब असां सां गॾु आहिनि ऐं परियां होॾां बि कैमरा ॾेखारिजो साईं नसीर मेमण साहब कुंड में वेठल आहिनि होॾां, ठीकु आहे, जंहिंखे बि असां कैप्चर कयो आहे, यूट्यूब ते अपलोड कंदसि। बसि हेॾा हेॾा वापसि घणो न ऐं टाइम थोरो आहे, न्यूज़ कास्ट पहुची चुकी आहे। सर नंढिड़ो मैसेज मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अलाह सभिनी ख़ुशि रखे। हा जो मैसेज आहे सर। अॼु जी ॻाल्हि कई वॾा निम जा वण थियो, वॾो वण बसि वण थियो ऐं ॿियनि खे छांव ॾियो, तव्हां खां सिखनि, तकलीफ़ूं दूरि कयो, ॿियनि वाह तकलीफ़ूं वधायो शेख साहब। अचो त पंहिंजे ॻोठनि ऐं शहरनि जी, पंहिंजे सिंध जी, पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी मालिकी कयो, स्कूल जी मालिकी कयो। हेॾा अची वञो, हाणे त प्रोग्राम ख़तम थियो, हेॾे हेठि चिल प्रोग्राम आहे। हिननि टिनी जेको चयो हुन ते अमल कयो। अरे हाणे तव्हां तस्वीरूं जल्दी में कढी वठो।